बाहर जी जेका बाकी सजी सिंध आहे उन कराची जे विच में ही जेको 150 किलोमीटर ते हैदराबाद आहे एक्चुअली 1.5 सदी जो फ़र्क़ु आहे। ही ठटो जेको 100 किलोमीटर आहे इहो 1 सदी जो फ़र्क़ु आहे, 100 किलोमीटर फ़र्क़ु न आहे। छो त उहो पूरो इकोनॉमी जो स्ट्रक्चर असां ग्रो ई करण न ॾिनो, जेको बाक़ी सिंध खे ख़ासियती तौर चेंज करे ऐं कराचीअ खे ईअं स्ट्रीमलाइन करे छॾियां बाक़ी सिंध सां जो कराची और सिंध जो मुहावरो जाइ न वठी सघियां। वो स्ट्रक्चर्ड वे सां कयो वियो कि ऐं फर्दर कीअं थियो। 1970 जी जेका स्टेटिस्टिक्स आहे उन मुताबिक़ सिंध में 1534 वॾियूं इंडस्ट्रीज़ हुयूं, 1534 1970 में, ऐं 30 साल पोइ 2005 ऐं 6 में 35 साल पोइ उनमें केतिरो वाधारो थियो आहे? सिर्फ़ 300 30 सालनि में सिर्फ़ 300 वॾी इंडस्ट्री एड थी आहे सिंध में, ऐं उहा बि कराची में आहे। हींअर बि जेका इंडस्ट्री जो हब आहे 65% सिंध जी वॾी इंडस्ट्री कराची में आहे, 5% हैदराबाद में आहे, बाक़ी सॼे सिंध जे अंदरि 30% आहे। मूंखे उन में वॾी मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री नज़र नथी अचे, तंहिंजे करे उहा जेका जैकबाबाद, कश्मीर ऐं लाड़काणो ऐं दादू ऐं खैरपुर जा ज़िला आहिनि उन्हनि जे इन जे करे मां चवां थो त ही 200 किलोमीटर या 300 किलोमीटर न 1 किलोमीटर 1 सदीअ जे वितीअ ते बीठो आहे। ऐं उहो क्लास आहे जंहिं सिंध खे रूल कयो आहे, जेको बिल्कुलु होश हवास सां, सोच सम्झ सां, अकुल सां भरपूर कोशिश करे थो त इंडस्ट्री बाक़ी सिंध में न पहुचे। ऐं उहो मूंखे हुन सां का बि हमदर्दी कान्हे, तो सिंधी थो ॻाल्हाए या इब्रानी थो ॻाल्हाए। उहो सिंध जे ॿाहिराड़ियुनि खे ग़ुलामीअ में रखणु घुरे थो, तंहिंजे करे हू तव्हांखे चवंदो त अचो त तव्हांखे ख़ैराती प्रोग्राम ॾियूं, तव्हांखे 2000 महीनो घर वेठे ॾींदासीं, इंडस्ट्री न लॻाइण ॾींदासीं। इंडस्ट्री न लॻंदी, छो? इंडस्ट्री रुगो इकोनॉमी थोरी आहे, इंडस्ट्री सोसाइटीअ जी ट्रांसफॉर्मेशन आहे। जेको 1 करोड़ रुपए जो 1 अरब रुपए जो जनरल स्टोर खोलियो वेठो आहे, उहो 5 रुपए जो सामान वठोसि खिली तव्हांखे थैंक यू सर थो चए। ऐं हू जेको साहिबु 50 एकड़ गैराबाद बनी जिते सलो बि नथो फुटेसि उते हीअं मुछूं वटे डंडो खयो वेठो आहे। सो उन क्लास जा इंट्रस्ट आहिनि जेको नथो चाहे त उहा इंडस्ट्री सिंध में पहुचे। ऐं जेसि ताईं या 2 तरीक़ा आहिनि, या ॿाहिराड़ी जो माण्हू जीअं हींअर कराची ॾांहुं अचणु शुरू थियो आहे, ऐं इहो वॾो डिबेट आहे त हेसि ताईं छो न पिया आयो। मां हुन बहस में टाइम घटि आहे त नथो वञी सघां, ॾाढो मूं लाइ अट्रैक्टिव टॉपिक आहे, मुंहिंजी दिलि थी चए ॻाल्हायां, पर टाइम जो कंस्ट्रेंट आहे। ही क्लास बाक़ी सिंध में इंडस्ट्री ऐं इकोनॉमिक ज़ोन्स ऐं इन क़िस्म जी सोशल ट्रांसफॉर्मेशन जी इकोनॉमी खे न अचणु ॾींदो। जेतिरो हुनखे कुदरत ताक़त ॾिनी आहे उनखे ब्लॉक कंदो। छो था कनि? कहिड़ी रुकावट अथनि? ॿियो सभु कुझु कनि था। 100 अरब रुपए जा जेको घारा लॻण जा प्रोजेक्ट ऐं बंदनि जा कप ठाहिण जा प्रोजेक्ट उहे थी था वञनि, 50 अरब जी इंडस्ट्री थी लॻी सघे। इहो डेलिबरेट आहे, छो त उहा सोशल ट्रांसफॉर्मेशन नथा चाहिनि। ॿी शइ मां आई एम सॉरी टाइम जे करे, महिरबानी अदी मां तव्हांजा 3 मिंट तव्हांखां वधारे थो वठां, थैंक यू। हींअर हिकिड़ी रिपोर्ट मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, जेकर थोरो वक़्तु कढी हुनखे पढ़ो। नेप्रा जेको नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी आहे, उनजी हिकिड़ी रिपोर्ट ईंदी आहे, एनुअल स्टेट ऑफ इंडस्ट्री रिपोर्ट। हिन साल जी रिपोर्ट जेका लेटेस्ट मौजूदु आहे उहा तव्हां पढ़ो। हिकिड़ो 2 इंडिकेटर थो ॿुधायां। जेका घरेलू बिजलीअ जो इस्तेमालु आहे, घरेलू, पंजाब में 36,000 गीगावाट आवर्स आहे, 36,000 गीगावाट आवर्स। सिंध में 11,000 गीगावाट आवर्स आहे। ही घरेलू इस्तेमालु आहे। पंजाब जी आबादी सिंध खां ॿीणी आहे। घरेलू बिजलीअ जो इस्तेमालु 3.5 टाइम्स वधीक आहे। ऐं यार उहो बिजली न आहे, माइंड इट, इहा इकोनॉमी आहे, इहा ट्रांसफॉर्मेशन आहे। अच्छा, कमर्शियल ते था अचूं, 4,000 गीगावाट आवर पंजाब में इस्तेमालु थिए थी, सिंध में कमर्शियल में सिर्फ़ु 2,000 गीगावाट आवर्स यूज़ थिए थी। जॾहिं त इंडस्ट्रीअ जी मेजॉरिटी हिते आहे, पर गुज़िरियल 30 सालनि में पंजाब जे अंदरि लॻभॻि 10 जे तमामु वॾियूं इंडस्ट्रियल ज़ोन्स ठहियूं। इन जे करे पंजाब जे अंदरि हिकु हंधि पावर सेंटर कोन्हे। केर बि लाहौर और पंजाब नथो चाहे, छो त शेखुपुरा लाहौर जो मिनिएचर आहे, फैसलाबाद लाहौर जो मिनिएचर आहे, गुजरांवाला लाहौर जो मिनिएचर आहे, मुल्तान वारा पंहिंजो एयरपोर्ट ठाहिनि था, पंहिंजूं हवाई उॾामूं हलाइनि था, एतिरे क़दुरु एम्पावर्ड आहिनि, पंहिंजा जहाज़ था हलाइनि। एयर सियालकोट वारनि, सॉरी नॉट मुल्तान, सियालकोट वारनि एयर सियालपुरी हुननि पंहिंजी एयरलाइन शुरू करे छॾी आहे। त इहो सभु कुझु छो थो थिए? छो त हुननि इंडस्ट्री जा हब क्रिएट कया आहिनि। इन जे करे उते हाणे फ्यूडल जो तव्हांखे पॉलिटिक्स ते
क्रचिज नथियूं नज़र अचनि, इन जे करे उहो क्लास उते जी स्टेब्लिशमेंट सां विढ़े थो जंहिंखे कारोबार में इंट्रस्ट आहिनि। हीउ जेको PMLN ऐं स्टेब्लिशमेंट जो फिनोमिना आहे, इहो कंहिं बि ॿिए को मार्क्सिज्म जे लाइ झगड़ो कोन पियो थिए। इहो बेसिकली इंट्रस्ट ग्रुप आहिनि जेके उतां जी इंडस्ट्री ऐं इकोनॉमी जो झगड़ो आहे। सिंध में इहो थियण ई न ॾिनो वियो। हिकिड़ो क्लास लत असांजी निड़ीअ ते रखियो वेठो आहे ऐं जिते इंडस्ट्री वधी पई सघी ऐं माण्हू अची पिए सघिया, उते हिन 30 साल दहशतगर्द पालिया, ॿाहिराड़ियुनि में धाड़ेल पालिया। इहे ईअं कोन पैदा थिया हुआ। हिन मुल्क में पन बि ईअं कोन चुरंदो आहे। इहे ठाहिया हुआ त जीअं सिंध जी इकोनॉमी जे अंदरि इहा ग्रोथ न थिए, सिंधी सोसाइटी जो वाइब्रेंसी न अचे, उहा डायनामिज़म क्रिएट न थिए, जेको सुभाणे पंहिंजा जॾहिं राइट्स ते मुक़ाबिलो करण ते अचे त पोइ ईअं मुक़ाबिलो करे जीअं तव्हां पंजाब जी सिविलियन इस्टेब्लिशमेंट हीअं पंजाब जे ॿी इस्टेब्लिशमेंट सां टकराव में अची विया। दे डोंट वांट सिंध टू लुक लाइक दैट। ऐं इन में असांजा सभु सिंध जो ही रूलिंग एलीट शामिल आहे। आई स्क्वायरली ब्लेम देम। डेलिब्रेट था कनि। ही चाहिनि था त सिंधी जट रहनि, ही चाहिनि था त सिंधी हिननि जा ग़ुलाम रहनि, ही चाहिनि था त सिंधी हिननि जूं तगारियूं खणनि, मज़ूरियूं कनि, उते पोरियो कनि, इन्हनि खे 2,000 महीने ते ख़ैरात ॾियनि, इन्हनि खे ॿियो कुझु मुफ़्त जी अस्पताल भली ठाहे ॾेई छॾियो, इंडस्ट्री न लॻाइण ॾींदा, इकोनॉमिक ज़ोन्स ठाहिण न ॾींदा, ऐं जेसि ताईं इहा शइ सिंध जे ॿाहिरां में न वेंदी, सिंध जे ॿाहिराड़ी जी इकोनॉमिक ऐं सिंध जी सोशल कन्फिगरेशन चेंज न थींदी। लास्ट थिंग इन जो ई रिफ्लेक्शन आहे जो 50% आबादी असांजी वाड़ियल आहे ऐं जो चओ खणी त भई औरतूं वीचारियूं मार थियूं कनि त चङा भला जेके लिखिया पढ़ा प्रोफाइल ॾिसो त को चीगवेरा जो फोटो रखियो वेठो आहे, हेॾां क्यूबा जे पंहिंजो हुन सां फेडरल कास्ट्रो सां वेठो आहे, औरत जे मार्च ते रड़ पे थी पए। इहो फ्यूडल माइंड सेट आहे जेको पढ़े लिखे क्लास में बिगड़ी वियो आहे, छो त सोसाइटी जमूद में हली वई आहे, सोसाइटी जी कन्फिगरेशन चेंज नथी थिए ऐं जेसि ताईं तव्हांजूं मटीरियल रियलिटीज़ चेंज न थींदियूं, सोसाइटी जो सोशल फैब्रिक बि चेंज न थी सघंदो।